ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो बस में हिकु संत ऐं हिकु शराबी पाण में गॾु पिया ट्रैवल कनि। शराबी जे वात मां बांस पई अचे, संत खे तकलीफ़ पई थिए, पर हाणे चुपचाप वेठो। शराबी वरी अख़बार कढी खोले करे ईअं पढ़णु, त पढ़ंदे पढ़ंदे हुन संत खां पुछियईं, भई तव्हांखे ईअं इहा स्पॉन्डिलाइटिस जी माना ख़बर आहे छा? त संत खे पहिरीं गुस्सो, चई स्पॉन्डिलाइटिस बीमारी उन्हनि खे थींदी आहे जेके माण्हू दारू पीअंदा आहिनि, जेके ग़लति कम कंदा आहिनि, जेके ग़लति छोकिरुनि सां रिश्ता रखंदा आहिनि, जेके बुरा बुरा वीचार मन में रखंदा आहिनि, ऐं सभु इहो उन्हनि खे ई थींदो आहे। त शराबी वाइड़ो थी वियो। संत पुछियो, भई तोखे कॾहिं खां आहे स्पॉन्डिलाइटिस? चए थो मूंखे न आहे, मां पेपर में पियो पढ़ां, उन में लिखियलु आहे हिकु वॾे संत खे स्पॉन्डिलाइटिस थी पई आहे। ओम साईं राम।